वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे अव्हांखे आगाह कंदासीं। अगड़ा ऐं भरपासे इलाइक़नि में पाणी ख़राब हुजण करे केतिरा ई रहवासी कारी कामण में मुब्तला थी विया आहिनि। गंबट गेम्स जे डायरेक्टर रहीम बख्श भट्टी नोटिस वठंदे अगड़ा जे रूरल हेल्थ सेंटर अगड़ा में हिकु रोज़ लाइ हेपाटाइटिस मुफ़्त कैंप क़ाइमु कई आहे। पेश आहे GM बुरड़ो जी ही रिपोर्ट। अगड़ा ऐं भरपासे इलाइक़नि में पाणी सेख न हुजण करे केतिरा ई रहवासी कारे कामड़ में वकोड़जी वञण जो गंबट गिम्स जे डायरेक्टर रहीम बख्श भट्टी नोटिस वठंदे अगड़ा जे रूरल हेल्थ सेंटर में हिकु रोज़ लाइ मुफ़्त कैंप क़ाइमु कई वई। हेपेटाइटिस बी और हेपेटाइटिस सी ये टेस्ट थियनि थियूं, उन सां प्लस वैक्सीन भी थिए थी ऐं उन सां गॾु जंहिंजी हेपेटाइटिस सी पॉजिटिव थी अचे उनजी वरी PCR भी टेस्ट वरी कराइण था। PCR थींदी, प्रोसेस अॻिते ईंदो, मेडिसिन थींदी, जेका ग़रीब जो इलाज ईंदो फ्री ऑफ कॉस्ट आहे। PCR रिपोर्ट में जेकर पॉजिटिव अची वञे थी साई थी कारो काम त उन जो कोई इलाज आहे उहो सॼो फ्री थींदो। सभिनि जो माना एहतियाती टुका बि लॻंदा। महिरबानी डॉक्टर साहब जी। असां हिते जेका स्क्रीनिंग करे रहिया आहियूं उन स्क्रीनिंग खां बाद में जेकर कंहिंखे पॉजिटिव ईंदी त उनखे सिटी हॉस्पिटल सेंटर गंबट मुंतकिल कयो वेंदो ऐं उनजी PCR LFT अल्ट्रासाउंड जेको वर्कअप आहे उहो करे हुनखे फ्री इलाज ॾिनो वेंदो। फ्री टेस्टियूं, फ्री इलाज असांजो कारे कामण जो इलाज, इहा वॾी हुनजी महिरबानी आहे। कैमरा टीम सां गॾु GM बुरड़ो, धरती TV न्यूज़।